धरती टीवी दिलवारन जी सिंधी मानन सारन जी धरती टीवी दिलवारन जी सिंधी मानन सारन जी उनते आहे असांखे नाज़ उनते आहे असांखे नाज़ सपरवादारी जो आवाज़ धरती टीवी जिंदाबाद धरती टीवी जिंदाबाद धरती टीवी जिंदाबाद सपरवादारी जो आवाज़ धरती टीवी जिंदाबाद। धरती टीवी जे ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े ते समूरी सिंध सकाफ़ती रंगनि में रंगजी वई। मुख़्तलिफ़ शहरनि में सह पई रवादारीअ वारी सिंध जे सिरे हेठि सकाफ़ती ईद मल्हाई पई वञे। हर पासे सकाफ़ती रंगनि जी बहार पकनि पोढ़नि औरतुनि ऐं ॿारनि धरती सां इश्क जे इज़हार लाइ सकाफ़ती वेस ओढ़े वरिता। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं रिथियल। सकाफ़ती ईद जी मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब अॻियां रिथियल नामियारा फनकार सुरनि जी वर्खा कंदा। वॾे अंग में मारवाड़ा सिंध सां मोहबत जो इज़हार कंदा। सिंध अमर खे भेटा पे सह पई रवादारीअ खे हथी ॾियण जो वचन। सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण लाइ कराची खां कश्मीर कींजर खां कारूचर ताईं सिंध हिक लड़ीअ में पइजी वई। मीरपुर खास में सकाफ़ती स्टेज सिंगारजी वई। राधड़ में धरती टीवी जे स्लोगन वारे पेना फ्लैक्स खणी रैली कढी वई। शहदाद कोट में प्रेस क्लब खां संबारा पार्क ताईं रैली कढी वेंदी। मीरपुर बठोरो में भी रैलियूं निकिरी रहियूं आहिनि। तलहार में भी सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयार। ख़ैरपुर में मुख़्तलिफ़ चौकनि खे सिंधी अजरक ऐं टोपे सां सिंगारियो वियो। सदर आसिफ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां मेहरान वादीअ जे अमीर सकाफ़ती विरसे शानदार रिवायतुनि ऐं लाज़वाल क़दरनि जी अक्कासी कंदड़ सिंधी सकाफ़त जे ॾिहाड़े जूं सिंधी मारवड़नि समेत समूरनि पाकिस्तान खे दिली वाधायूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो सिंध जे सदियूं पुराणी विरसे हम आहंगी रवादारी ऐं ॿधीअ जो मज़हर आहे। सिंध सूफ़ी बुज़ुर्गनि जी धरती आहे जेका सदाई अमन भाईचारे ऐं मोहबत जी रोशनी जो मीनार रही आहे जंहिंजे इत्तिहाद ऐं भाईचारे जे पैगाम नस्लनि खे मुतासिर कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जी सकाफ़त खे महफ़ूज़ रखण ऐं हथी वठाइण ते ज़ोर ॾिनो। सिंध जो सकाफ़ती ॾिहाड़ो मुबारक हुजे। 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 Happy Sindh Cultural Day. Happy Sindh Culture Day. Happy Sindh Culture Day. Lak lak tora. Laka laka tora. Laka laka tora. लख लख थोरा। कराची में अमेरिकी काउंसिल खाने तरफा सिंध फासिन के सकाफ़ती ॾियारे जो वाधायो। ख़ुसूसी वीडियो पैगाम में अमेरिकी काउंसिल जनरल ॿिन के सिंध जो सकाफ़ती वेस पहिरियल हथ ॿधी न्यास निबड़ जो वेसार। अमेरिकी काउंसिल जनरल ऐं ॿिन जो चवणु आहे त सिंध उहा धरती आहे जंहिंजे सूफ़ियुनि शाइरनि ऐं सिनतनि हर क़ौम तोड़े नस्ल के उत्साह ॾिनो आहे। सूफ़ियुनि जे ॾिसण लासवाल पाठ खां सकाफ़त ऐं मज़हबी एतिराम ताईं सिंध धरती ॿधी सब जे जज़्बे जो मज़हर आहे। लाड़ उतर उतर काचो हासिद माता जो पाछो हर मारू हितड़े शाद रहे हर मारू हितड़े शाद हुजे शल अमन फिजा आजाद हुजे। सकल सूझ धरतिया बस कदजी सदजी रहणो बस कदजी सदजी रहणो धरती धरती जिंद पंहिंजी धरती 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 आशान पंहिंजी धरती 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 सिंधी मीडिया जे सभ खां वॾे ग्रुप धरती टीवी तरफ़ां धरती धणनि लाइ तोहफ़ो धरती या सिंध धरतीअ जे उनवान सां सकाफ़ती गीत जारी।
कराची जे पोर्ट ग्रिड में तकरीब धरती टीवी जे CEO GM जमाली गीत जी ओपनिंग कई। धरती टीवी जे CEO GM जमाली जो चवण आहे त सकाफती ॾियारे जे मौके ते ही गीत सिंध जे मारोड़नि लाइ तोहफ़ो आहे। जग मशहूर 14 सिंधी फनकारनि जे ॻायल गीत जी सोशल मीडिया ते वाखाण। सेंट्रल जेल कराची में भी सकाफती रंगन की बहार शानदार तकरीब कैदी सकाफती रंगन में रंगजी विया। राकी अहमद मुगल कैदी ने एहलकारन के कौमी गीतन ते झुमाए छॾियो। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी, IG जेल कासी नसीर अहमद, DG जेल कराची हसन सहतो समेत अमलदारन ऐं कैदियुनि जी वॾे अंग में शिरकत। कैदी ने एहलकारन बि सिंधी गीत गाए धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयो। मटियारी जे अजरक जी मुनफरिद डिजाइन सबब अज भी ॾेहा ॾे हाक। मटियारी सिंध जी सकाफती विरसे ऐं रिवायतनि जी बका तोड़े वाधारे लाइ किरदार अदा करे रहियो आहे। अजरक टोपी लुंगी तोड़े दस्तकारी ख़ालिस चांदी मोतियुनि मां ठहियल ज़ेवर बि पंहिंजे वटि पाण आहिनि। कारीगरनि ऐं वापारियुनि जो चवणु आहे त सकाफती ॾियारे जे करे मक़ामी ऐं क़ौमी मार्केटनि में अजरक ऐं टोपीअ जे विकिरो में 30 खां 40 सैकड़ो वाधी आहे। सजे माढ़ू गुल गुल जी खुशबू आईया। ये जेको धरती टीवी जो खूबसूरत स्लोगन रखे वियो आहे त सैं पई राहदारी वारी सिंध। असां स्लोगन सां गॾु सिंध धरती टीवी सां गॾु सभी सिंधियुनि सां गॾु असां इहो ॾींहुं ख़ुशी सां मल्हाईंदासीं। इहो सिंध अमड़ जो हारिया जेह बाहे विसाणल बारिया जंग खरड़िया वारी जारिया असां तॾहिं त सीढ़ वॼाइया। आई धरजी कोई शकीला नोट कौमी गीत धरती टीवी के अर्पे छॾिया। खूबसूरत मिठन आवाज़नि जी मलका शकीला नोट जो पुकारूं झरझक ऐं पढ़ बसदन में पूजड़ लॻियो। फनकार शकीला नोट जो चवणु आहे त धरती टीवी सदाई क़रीब ऐं पुठिते पयल बेसहारा माण्हू जो आवाज़ रही आहे। समूरी सत खे जसो जे सपेर वफ़ादारी फारी जे सिंध जे सिरो वक़्त जी ज़रूरत आहे। जड़ा सुधी सुना तेरी सिंधड़ी अल्लाह जी जल मिठी मुझे जिंदड़ी सिंधड़ी सदा साई रहे मुझे सिंधड़ी सिंधड़ी रे अल्लाह सदा साई रहे मुझे सिंधड़ी जे